न हथ तो ॿुधाए टोपी मेड़ मुंहिंजी इज़त खे छॾ हिननि खे छॾ चाचा हिनखे नथा चओ त हिन जो वञे थो दिमाग़ ख़राब थींदो भाई हिन जी बेवकूफ़ीअ करे असां पंहिंजा होश विञाए वियूं हे ई ॾाढा असां कमज़ोर छॾ पुट हिननि खे हल हलो छूत ॾेई हिन भाॻनि खे असां काठे ॾिचारियो आहे हल हाणे हल छॾ शैतान खे त वरी करे न विझे ॿियो को नुक़सान हल अच मूंसां गॾु चल बकरी धनारनि जा धक नुक़सान कंदा माण्हू मारींदा आहे अदा अजायो उछलूं अथसि कंदो कुझु बि कोन अजायो हवाई फाए अच्छा दा अच्छा लो अम्मा अचे थी मथो खाइण घड़ी हाणे मथो खाईंदी छोरा दे खबर ही दंद वारी छो टेड़िया अथई हां लगी पई अथई मासी तोते थोड़े था खिलम असां तो पंहिंजी ॻाल्हि ते पा खिलम बस कर हाणे सॼी मूंखे ख़बर आहे पौण ते अकेलो आऊं आहियां नंढड़ी जेका ॻाल्हि सम्झाई नथी भाई जादो छॾ कावड़ खे ॿार आहिनि अजय ॿारनि जी ॻाल्हि ते बि कावड़ करी वे मामी तू भी नंढड़ी ॻाल्हियुनि खे अजायो पई वधाई वाह दी वाह हाणे ही ॿार आहिनि हा साईं खीर पियाक ॿार आहिनि जेकॾहिं ये ॿार आहिनि ये वॾा कॾहिं थींदा हा ॻाल्हि ॿुधंदो आहे जॾहिं वॾा पाण में वेठा आहिनि न ॻाल्हाइण लाइ त तूं विच में टपो न ॾे तूं त चुप करे वे अम्मा छॾ तूं अजायनि ॻाल्हियुनि खे इहो ॿुधाए त अचण कीअं थियो अधी आऊं इन लाइ आई आहियां त दर्जाणी वटि वई हुअसि उन चयो कुंवार जा कपिड़ा त खणी अचे नाप लाइ सो उहे वठण आई आहियां तोखे त पाण ख़बर आहे त हाणे टाइम सफ़ा अची थोरो बीठो आहियां कुझु हथ पेर हणा ॾाज ॾावण ठाहियां पंहिंजो पाण त माण्हू त कोन खिलाइणा अथव न तव्हां मथां को बि ज़ोर न आहे भले अची ॿिनि कपिड़नि में मुंहिंजी छोकिरी वठी वञिजो असीं तव्हांखे कुझु बि कोन चवंदासीं वाह दी वाह हिकिड़ो ई त पुट अथम ऐं ॾाज तां शाणो गॾु कंदसि पंहिंजे मथां माण्हू थोरी खिलाइणा अथम हा चङो भला हाणे वञा थी तूं कपिड़ा कढी रखजां पोइ दर्जाणी खे आऊं ॾेई ईंदसि माई कर्ज खणी बि ॻोठ वारनि खे ॾेखारींदी वॾी खां तेज तबियत जी आहे लॻे थो त अती कुंजो त महीनो बि न रही सघंदी मुंहिंजी ससु आहे शादी खां पहिरियां हिनखे न चढ़ायो न त शादी खां पोइ समूरा पलांद वठंदी उस्ताद मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो मिंट हेॾे अचो जी आलम खान मास्तर तुंहिंजे छोकिरनि ॾाढो तंग कयो आहे सुबुह शाम घर जे ॿाहिरां बीठा आहिनि उन्हनि खे सम्झाए छॾ त घणो असांखे तंग न कर आलम खान मां त छोकिरनि खे ॾाढो सम्झायां थो पर मुंहिंजी यार हिकु बि नथा ॿुधनि मास्तर हू तमामु घणो सब्र कयो आहे जेकॾहिं मूं पंहिंजा होश विञाया न तुंहिंजा इहे ॿई छोरा मुअल हूंदई आलम खान हिकु अर्ज़ कयां जे नाराज़ न थी था ॻाल्हि कर तव्हां राणी खे घर में विहारे वेठा आहियो जेकॾहिं इहा छोकिरी असांजे हवाले कयो त छोकिरो एतिरो गंद कोन कंदा मास्तर हिन मल्हार मुंहिंजी भेण खे मारे मारे ज़िंदा लाश बनाए छॾियो आहे हिनमहिल हू न ॻाल्हाए थी ऐं न कुझु सम्झे थी हिनमहिल हुनजो मुकमल तौर ते दिमाग़ कम नथो करे जेकॾहिं अहिड़ी हालत में मां पंहिंजी भेण खे तव्हांजे हवाले कयो न त मल्हार हुनखे उफट मारे छॾींदो इहो ज़िमो मां थो खणां हाणे हुन ते को आंगुर बि सिधी कोन कंदो मास्तर होॾा चवे थो छोरा मुंहिंजी ॿुधनि कोन था ऐं हाणे वरी चए थो मां ज़िमो खणंदुसि त पोइ तुंहिंजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो मास्तर मल्हार जेको पंहिंजी ज़ाल जे मथां ज़ुल्म कयो हो न
हाणे उनजो हुनखे एहसास आहे। मास्तर एहसास थींदो आहे इंसाननि खे, ऐं तोरा छोरा जानवर आहिनि, जानवर मरंदे मरी वेंदा पर मुड़ंदा कोन। हिन जे करे चवां थो त हुनखे सम्झाए छॾ, जेकॾहिं हुन न सम्झो न त मुंहिंजे हथां ॿई मोल हूंदे। मास्तर कोशिश कयां थो, ख़ुदा ईमान ॾींदो। वॾा हाणे ॿुधाए न छा करणो आहे? तो सुनी के अञा कुझु ॾींहं पिंजरे में बंदि रखोसि, जेतिरो जल्द थी सघेव न हिन जो बिलो कयो। खड़ो वक़्तु असां हिनखे नथा लिकाए सघूं। अदे अकबर खान में वेंदासीं, ॾिसूं त सुल्तान ऐं अकबर खान जूं ॻाल्हियूं कीअं थियूं, उन खां पोइ ई सोचींदासीं। ठीकु आहे हैराना खान, जीअं तव्हांजी मर्ज़ी। दोस्तो सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कर, पोइ मां हेॾा पाण चीन जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कंदुसि। अदा कुएल दी हरीर पाण खे पासारी पियो समझे, हाणे गोराम पाण खे अकबर खान जी देह जो मालिक समझण लॻो आहे। गलो हिकिड़ी कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। जंहिं ॾींहुं चाचा अकबर मूंखे सभु पावर ॾिना न, उन ॾींहुं तव्हांजो हिते नालो निशान ई न हूंदो। उहो मां पुट ई न आहे ॼणियो जेको असांजो निशान मिटाए सघे। गुलो इहो त वक़्तु ॿुधाईंदो त तव्हां केतिरी ताक़त रखो था। गोराम जेकॾहिं एॾो शौक़ अथई न त पोइ ताक़त आज़माइसि, पाणे ख़बर पइजी वेंदई। ॻाल्हि ॿुध, चाचा अकबर जे सब्र तव्हांखे होश मां कढी छॾियो आहे, न त चाचा अकबर जे साम्हूं तव्हां हिकु मामूली मिटीअ जी धज़ आहियो, हिकु फूक सां उॾामी वेंदव। गोराम रईस वॾो सबर वारो माण्हू आहे, तॾहिं त हे मस्तियूं कनि। बस हाणे बस अहिड़ो ठाउ कोन थी त विझाए न धूड़ मथे में। ख़बर आहे मां बि तव्हांखे सुञाणा थो त तव्हां केतिरा मुड़स माण्हू आहियो। हिन ॻाल्हि में को बि शक न आहे त असां खां वधीक को ताक़तवर हिन ॻोठ में न ॼाओ आहे, न ई वरी ॼमंदो। जंहिं बि असां सां फिटायो हुन जूं असां रातिनि जूं निंड्रियूं फिटाए छॾींदासीं। हिन करे असां खां टरी पासो कर, न त जेका तो इहा ओधारी पग पंहिंजे मथे ते रखी आहे न, इहा पग धूड़ करे छॾींदोसांइ। हले तो हले। माई तो सा खैर ताए जेडी केमल फेरियो घेरो बीठी आहे तो पैसा दे अज अटो खुटो पियो आहे, अज पति कोने कीर कोने, मुको तुझो ठिको खायो आहे छा? रोज रोज भगी बीठी आया कि थाड़ा पैसा रुगो हाल हवाला में पूरी है। कम तो मुझो हिकड़ो भी कोन कयो तया, तो के चयो हम न तो बानो बेगम जगह वनी मुझे दाज जी वाखाण कर, उहा भी कोन कई। आई इहे कंदी न तो बानो बेगम साड़ का वनी बीड़ो दाज वठी ईंदी। कुछ तो समझ न, आऊं तो चवां थी जी कुआर खैर सां घर में अचन, असुल लखन जो दाज खणी अचे, ऐं जी असां जो कर्ज लही वञे न उन मां। सोचूं त तोखा का ॻाल्हि बोल पुछी वञी बानो बेगम सां कयां त जीअं बानो बेगम न खां वठी चोटीअ ताईं सड़ी वञे। माई सियाणी हाणे तू ॿार त नाही, अकाबर ऐं अकुल में अकाबर, ऐं मूंखां वधीक अकुल अथई। हाणे मां तोखे वेही छा सम्झायां, सभु सम्झी थी। बस तू अहिड़ो कमु कर, अहिड़ी का वञी ॻाल्हि कर जो बानो बेगम पंहिंजा होश ई विञाए छॾे न, यकदमि 40-50 लख जो ॾाज छोकिरी खे गॾु करे ॾे। जातो मां वञा थी पर बानो बेगम असली मुंहिंजी ॻाल्हि ते कन ई कोन थी ॾे, ऐं मुंहिंजी फूकुन खे सम्झी वई आहे। हाणे सम्झी वयसि, तुम्हारी गारंटी हाणे ख़तम आहे। अच्छा आयो थी पंहिंजो वात विञाया, तूं हाणे के कम जी नाही जेको वञी कमकार करी। रोज रोज तोखे पैसा ॾियां, ड्रिंक घर ते वेठी अटो हारियां ऐं पंहिंजी तबाही वेठी कयां। जातो ये मूंखे ताना न ॾे, मुंहिंजा अञा उहे जवानी वारा जोहर आहिनि। ॾिस वञी कीअं थी बानो बेगम जा पेर तपायां। तोखे ख़बर आहे न मां बिया साणी विझंदी रधे पके में पाणी। तो वारो कर न, वञी कम खे पट ऐं पोइ मोटी अच, खोड़ खर्ची पंहिंजी भेण खे करायां। मां वञा थी, कीअं थी रधे पके में पाणी ॾिस अॼु विझी अचां।
अदा चाचे राणी राणी तू असां सां आखिर ॻाल्हाए छो नथी? मुंडा ॾिस राणी, मां तुंहिंजे साम्हूं बीठी आहियां। मुंहिंजी भेण तूं हीअं ख़ामोश छो आहे? तुंहिंजी इहा ख़ामोशी असांखां ॾिठी नथी वञे। मुंहिंजी भेण कुझु ॻाल्हाए। हा हा एॾा छा थी ॾिसी? ॿुधाए मूंखे राणी। ॿुधाए राणी छा आहे? हा छा थी ॾिसी? राणी छा थी ॾिसी? राणी छा आहे एॾा? हा छा थी चवण चाहिं राणी? छा आहे रे? वे 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 तू राणी वे राणी राणी छा कयां हिन छोकरीअ जो? अल्लाह साईं तू को रहम कर। बाक़ी ज़ालमन त हड़ी राणी जी जिंदगी हिसाब बनाए छॾी आहे। राणी अॼु तोखे मूंसां ॻाल्हाइणो ई पवंदो। तूं ॻाल्हाए छो नथी मूंसां? आखिर छो नथी ॻाल्हाई? कुझु त ॻाल्हाए 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 मुंहिंजी भेण ॻाल्हाए। तोखे असां सां ॻाल्हाइणो ई पवंदो। छो नथी ॻाल्हाई? या अल्लाह तूं असांजे मथां रहम कर। असांखे पहिरियां वारी राणी घुर्जे जेका असां सां खिलंदी हुई, जेका असां सां ॻाल्हाईंदी हुई, जेका असां सां प्यार कंदी हुई। मालिक मालिक हिन राणीअ खे छा थी वियो आहे? छा थी वियो आहे असांजी राणीअ खे? प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा। जाड़ा खान यार पैसा ॼण हूअं ॾाढा ॾुखिया आहिनि, पर यार मां तोखे ॼां थो ऐं जीअं लिखत कई अथसि ईअं तूं बि असांखे पैसा वापसि कंदो रहिजांइ। हाणे ॻाल्हि ॿुध, ही अचे चेक वठ। जीअं मां तोसां भलाई कयां थो ईअं तूं बि मूंसां भलाई कंदो रहिजांइ। जो हिन जो बि ढींगो ई डेरी। हाँ इहो छा चई? मुंहिंजो मतिलबु आहे मलूका खान त भला चेक 2 लखनि जो पूरो आहे न? हा हा भली ॾिसी वठ, पक कर। तुंहिंजे मथां एतबार आहे यार। पर यार हाणे ॻाल्हि ॿुध, पोयों जी पार तो हुजई। यार मलूका खान तूं हरू भरू तो पियो घबराई। इएं सम्झ त तुंहिंजा पैसा सोन जहिड़ा विया खूह जे तरे में, जॾहिं तरन त तुंहिंजा। इहे कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करी? मां चयो भाई न त तुंहिंजा पैसा हथी काथी विया। इएं सम्झ त बैंक में जमा थी विया। हाणे हर महीने तूं 40,000 रुपयो वठिजांइ मूंखां, जेसि मां तुंहिंजो मूर नथो मोटायां। हाणे भला मां हलां? बाबा ॾे ख़बर है, असांखे त कॾहिं खाइण लाइ चाराना बि कोन ॾिना अथई। जाड़े खे वरी 2 लख। मूंखे लॻे थो इहो जाड़ो तुंहिंजो कमु कंदो गुल्लू। बाबा इहो त ॿुधा, 2 लख थींदा घणा आहिनि? 2 लख माना 200,000। भला इहो 200,000 घणा थींदा आहिनि? हाणे हिन निभागे खे सम्झायां त 200,000 केतिरा थींदा आहिनि। बाबा असां कॾहिं 2,000 ई कोन ॾिठा आहिनि त 2 लख जी असांखे कीअं ख़बर पवंदी? जॾहिं तूं असांखे 2 लख रुपया ॾींदे न, ऐं असां ॻणींदासीं 1 2 3 4 5 6 8 9 10 त असांखे ख़बर पइजी वेंदी त 2 लख केतिरा थींदा आहिनि। एतिरो चरियो न आहियां जो तव्हांखे 2 लख ॾियां। वाह रे बाबा वाह, वाह रे बाबा वाह। जेकॾहिं एॾो सियाणो हुजी हा न त 2 लख जो चेक जाड़े खे न ॾीं हा। चवंदा आहिनि न सखी ऐं शुभ 12 महीना बराबर। माना तुंहिंजो कमु गुल्लू। पुट अॼु आलम खान घिटी में मिलियो हो। आलम तो सा मिलियो हो या तूं आलम वटि वियो हुई? यार कॾहिं कॾहिं त कंहिं नंढे वॾे जी ज़ुबान ते बि एतबार कंदा कयो। अदा
अदा ही असांजे ज़बान जे मथां कॾहिं बि एतबार न कंदा, मरंदा मरी वेंदा, कॾहिं बि न सम्झंदा। पुट हू तव्हांजी दाह ॾे पियो। कॾहिं न मक़सद त आलिम हाणे झुकियो आहे। तव्हां छा था सम्झो त तव्हां खां डिॼी दाह ॾिनी? दाह चाचा उहे ॾींदा आहिनि जेके कमज़ोर पइजी वञनि। अदा सच में आलम इन वक़्तु कमज़ोर थी वियो आहे। हिकु सोट मारिजी वियो अथसि, ॿियो सोट गुम थी वियो अथसि ऐं भाउ अस्पताल में पियो अथसि। तॾहिं त मां चवंदो आहियां त सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। इहो छोरो बादल मुंहिंजो सटियल आहे, इन्ही बिस्तर ते ई दम ॾींदो। पुट ख़ैर घुर, पंहिंजो बि ख़ैर घुर ऐं दुश्मन जो बि ख़ैर घुर। अदा चाचे खे छॾियो त दाह पूरी ॿुधाए, न त चाचे खे सॼी राति निंड ई कोन ईंदी। अच्छो अथई मुंहुं कोन थो ॿुधायां। चाचा तूं इन्हनि खे छॾ, इहे पिया तोखे चिड़ाईंदा। तूं सिर्फ़ इहो ॿुधा त आलम छा चए पियो। इहा ई दाह ॾे पियो त गुल्लू ऐं मल्हार खे सम्झाए छॾियो, हू मुंहिंजे दर ते न बीहनि। चाचा मास्तर तो हुनखे चई आहे त मुंहिंजी मस्तानी मूंखे ॾे, पोइ असां हुनजे दर जे साम्हूं कोन बीहंदासीं। इहो अच्छो मुंहुं बि मूं कयो, पर आलम चए पियो त मुंहिंजी भेण खे ज़िंदा लाश बनाए छॾियोसीं। अञा चए पियो त तूं छा थो सम्झी त उन ज़ालिम जे हवाले पंहिंजी भेण कयां त घुटो ॾेई साह कढी छॾेसि। चाचा मास्तर हाणे मां हुनखे कोन मारींदुसि, मां हुनखे जीअ में जायूं ॾींदुसि। इहो तूं थो चवीं, पर आलम खे केरु एतबार ॾियारे? तूं भला भले साईं ते हथ रखी आलम खान खे एतबार ॾियारी ने? हाँ, मस्तानी जे लाइ मां कुझु बि करे सघां। कसम ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। पर अदा चयुमि न त कसम ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। मां पहिरियां वञी रईस सां मिली अचां, पहिरियां ॾिसूं त अधी वारो मसलो हल थिए थो या न, पोइ न आलम जे घर में गिणंदासीं, पोइ तुंहिंजी मस्तानी खे वठी ईंदासीं। ॾिसां त आलम असांजो छा थो बिगाड़े। रईसाणी मां तोखे छा ॿुधायां, जादू आहे न एतिरो त ॾाजो वरितो अथसि शादी जे लाइ, एतिरो त वरितो अथसि जो मां छा ॿुधायां तव्हांखे। अमा कुंज अंदरां वञी हिनखे 100 ॿ आणे ॾे, अजायो बुखे पेट लाइ वते थी कूड़ हणंदी। रईसाणी मां छा कूड़ पई ॻाल्हायां? माई सियाणी, मूंखे तुंहिंजी ऐं माई जादो जी औकात जी ख़बर आहे, ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त माई जादो ऐं मुंहिंजे भाउ में केतिरी सह आहे, हू केतिरो ॾाज वठी सघनि था। इहे ॻाल्हियूं वञी उन्हनि सां कर जेके तोखे ई जादो खे न सुञाणंदा हुजनि। रईसाणी भली मुंहिंजी ॻाल्हियुनि जे मथां एतबार न कर, पर जंहिं ॾींहुं न ॾाज ॻणबो पोइ ख़बर पइजी वेंदी रईसाणी खे। अम्मा खुलिया पैसा न आहिनि, अचे ई वटि 500। ही वठ ऐं वञी गुज़ारो कर। रईसाणी अल्लाह वधाईंदी। माई पेट ख़ातिर कूड़ न ॻाल्हाईंदी कर, अजायो ॻाल्हियूं वधाए चढ़ाए न कंदी कर। मां सुञाणा चङी तरह जादो खे ऐं पंहिंजे भाउ ॼाड़े खे बि त उन्हनि वटि केतिरी मिल्कियत पियल आहे। हू छा वठंदा मुंहिंजी न्याणीअ लाइ ॾाज? मूं हुननि मथां ज़ोर बि नाहे रखियो। मूंखे ख़बर आहे हू ॻोठ वारनि खे ॾेखारण लाइ कर्ज़ खणी बि ज़ोर लाईंदा, पोइ बि पाण खे लोड़णो पवंदनि। इन करे मुंहिंजो वञी माई जादो खे न्यापो ॾे त सवड़ आर पेर डिघेड़े। असां ॾिंगा चले विया आहियूं, जिन ॾींहंनि में ॾिंगा थी ॿुड़ी ॾींहं जा तारा ॾिसां आहियां। अबाड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, हाणे कावड़ थी अचे। अरे रे तूं मूंखे ॾींहं जा तारा ॾेखारिया? ऐं न तारा न, चंड ॾेखारिया। चंड चंड इहो उस्ताद चंड आहे। इहो गुलू ॾिस ॾिस उस्ताद चंड आहे। भाई कन खोले ॿुधो, ॿीहर जेकॾहिं बदतमीज़ी कयो न त खल लाहे छॾींदोमांव। हाणे असां शरीफ़ थी विया। हाणे मुंहिंजो उस्ताद मुर्शिद सचो पीर बणिजी वियो। हक 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 गुलू, जेकॾहिं तव्हांजे घर में जिन हुजनि पोइ उस्ताद खे घुराइजो। उस्ताद न मुर्शिद जो मुर्शिद। हाँ मुर्शिद खे वठी अचां। असांजे घर में अॻु में ई मुर्शिद मौजूद आहे। कहिड़ो मुर्शिद? ये चाचा ही सोबे वाली केड़ो? नी पोपट खे कहिड़ी ख़बर जिन कीअं कढमान? मूं वटि वॾो इल्मु अथई। मूं 40 ॾींहं चिला पचाया आहिनि। अरे रे चांवरनि जा चिला पचाया हूंदई, ॿियो छा पचायो अथई? यार राब हिन ॼट खे सम्झा,
जटन मां फासी आऊं। अरे रे छा चई बुधा रे। अरे मुझे मतलब आता चिलो जो मुकाम में पचाइबा वो चिलो मूं वटि वॾियूं करामतूं पर तू छा समझे तू जट जट जो पुट अजराब जटन में जी फाथा हले हले वॾियूं करामतूं ने पागल थी है ना छा। प्यार करे तो कोई कैसा, 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 को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। कोई दिल में वेर रखे तो, कोई दिल में वेर रखे तो, रानी मानी खा, रानी वेर रखे तो, रानी मानी खा, छॾ ज़िदगी, मानी न खाईंदी त कमजोर थी वेंदी आहे। शाबाश मानी खा। ये दुनिया लगे तो ये मानी को न खाईंदी, मूंखे ही खाराइणी पवंदी हिनखे मानी। राणी खा खा मानी। ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया।